बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सेल्फी प्रोग्राम। वडेरे खानूअ वारो छोकर जेके कामरेड केवल छोरो खानूअ वारो करे छॾींदो आहे। खानूअ वारो छोकर नओं सियासी मार्केट में इंटर थियो हो। शौक़ बि शाहूकार। सड़पे जे पोयां हू बि वांदड़ वाठुनि जा लश्कर लॻी वेंदा आहिनि। अॼुकल्ह वरी हिकु नओं ट्रेंड हले पियो, ख़ासि करे ईद जे मौक़े ते सेल्फी प्रोग्राम ते वॾो ज़ोर आहे। जब रसमलाई मिले तो पहुंचणो ज़रूर आहे। घर में बिली भले सॻो रेडी उनायूं पई। अब मोबाइल उधर ते के दोस्त जे ज़रिए हासिल करण खां पोइ फेसबुक तां तर जे वॾेरे जी आबाद औताक़ुनि जे बारे में मालूमात गॾु करे सेल्फी टीम निकिरी पवंदी आहे। टोलू मोलू बि घणनि ॾींहंनि खां सफ़ा वांदा हुआ ऐं उबासियुनि जा ठका लॻाए वेठा ऐं सभिनी खे चङी तरह सुञाणंदा बि हुआ। छेड़ा भरण जा त अॻे ई वॾा माहिर। नई सेल्फी वारी टीम हमरान जी रोज़ीअ ते लत हणी छॾी। पर चवनि था हिकु दर बंदि त ॿिया दर खोले अल्लाह। दुआ घुरण जा हमरा अॻे ई होशियार। अल्लाह ॿुधी खानू वारे छोकर जे औतार में नओं सियासी अॻवान थियो हो। हर शइ बि नई हुयसि। सोफ़ा सेट नरम लॻा पिया। भाई त्याड़ी मिल्कियत भुगड़नि जी मुठ ॾियण बाद औताक जा जलवा ॾिसण वटा। टोलू मोलू खे ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं औताक ते कुर्सी नसीब कोन थी, त हिननि खे हिकदमि जो कोचनि ते सेल्फी कढण जो मौक़ो मिलियो। हमरा खानू ऐं संदसि छोकर खे छॾे करे सेल्फी कढाई। उहा ख़बर खानू खे पइजी वई। कुझु पुराणो जाहिल वॾो ज़रूर हो, पर ॼाण ज़रूरु रखंदो। छोकर खे चयो तुंहिंजो त हिकु फोटो बि अपलोड कोन थी आहे। हमरा मल पिया कनि। छाकाणि त जेकॾहिं टोलू मोलू खानू वारे छोकर सां गॾु फोटो था ॾियनि त सम्झनि ॻोठाणो वॾेरो करे थो पंहिंजो पटको दूं। सभु कुझु सोची सम्झी वरी विच वारो रस्तो वरितो। आख़िरकार सुणपुण ॿुधी झटपट में खानूअ सां पोइ हलण जी कोशिशि कयूं। खानू गोश्त ताज़ो खाई नए घर मां औताक में आयो हो। हुनजो घटि हेठि पे लटकियो। टोलूअ जो गौर सां ॾिठो त सलवार हिन खे उबती पातल लॻी। खानूअ वारे छोकर बि ॾिसी वरितो। तस्वीर अपलोड थी वई। हाणे अची टोलू मोलू खे सभिनी वरायो। हमरा लेट्रिन जे बहाने मुठियूं भीड़े भॻा।